थी आहे त पीपल्स पार्टी सरकार 19 सालनि कोन्हे इक़्तिदार में जॾहिं खां आई आहे तॾहिं खां हारियुनि जो ऐं हारी आबादकारनि जो जेको आहे सो क़त्लेआम करे थी। रखी रखी खाद जो बहरान, रखी रखी बिज जो बहरान, रखी रखी जेको आहे सो जिन्सन जो बहरान, रखी रखी जेको आहे खंड जो बहरान, जेकी सॼी सिंध में हिकिड़ी दुख जी लहर फैलियल आहे। पालियो सिंध जे हारनि, सिंध जे मज़लूम माण्हुनि जेको आहे सो उन में हाणे हिननि छा कयो आहे त सिंध सरकार, छो त सिंध सरकार में कंपनी सरकार, जेका कंपनी सरकार ज़रदारी जी 18 शुगर मिलनि जो मालिक ज़रदारी जेको आहे ऐं उन खां पोइ जेके बि MNA MP आहिनि उन्हनि जूं शुगर मिलूं आहिनि, उन्हनि शुगर मिलनि जा मालिक जेके आहिनि इक़्तिदार जे मसनि ते वेठा आहिनि, उहे हारनि जो क़त्लेआम था करनि, सिंधी माण्हुनि जो क़त्लेआम था करनि त जीअं सिंधी माण्हू निस्तो नाबूद हुजनि। गुज़िरियल साल तव्हां ॾिठो त हिननि 4000 रुपया कणिक जो जेको आहे सो रेट मुक़ररु कयो, उन रेट जेको आहे इम्प्लीमेंट न करणु उन्हनि खे जेको आहे सो पाण न ॾेई सघिया त सिंध जे हारनि जो, सिंध जे जेको आहे सो मज़लूम आबादकारनि जो जेको आहे सो क़त्लेआम थियो। 1800-2000 रुपया रेट हलियो, उन्हनि वटि जेको आहे सो DAP जेकी खाद हुई आहे 1400 रुपया हली, 12-13-2400 रुपया 2500 रुपया खाद हली, पर असांजो जेको हारनि जो जेको आहे सो 14-2100-2200 रुपया हलियो। जॾहिं त हुनजी खल मां निकिरंदड़ जेकी आहे, खल मां निकिरंदड़ जेकी बकास आहे या जेकी हुनजी पंहिंजी नाल 2400 रुपया सॼो साल हली, हारनि आबादकारनि मज़दूरनि ऐं जेके से माण्हू आहे उन्हनि 2400 रुपया वरिती, पर कणिक जो रेट हो 1900 रुपया जेको आहे। हिन महिल तव्हां ॾिसो त बकास जेकी आहे हुन में खल मां जेको निकिरे थो उहो 800 रुपया, जॾहिं त जेको आहे कमद जो जेको आहे रेट आहे उहो 2400-400 रुपया जेको आहे। इहो क़त्लेआम आहे। असां इन जे ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज कंदासीं ऐं ख़ुसूसन घोटकी में जेको आहे सो 6 शुगर मिलूं आहिनि। 6 शुगर मिलनि जो जेको हेड आहे उहो जेको बोस आहे उहो DC आहे। उन DC जे अॻु असां 4 तारीख़ ते एहतजाज कंदासीं त असांखे ऐं सिंध जे माण्हुनि खे, घोटकी जे माण्हुनि खे, हारनि खे जेको आहे सो 400 खां 600 रुपया रेट ॾिनो वञे। असां उते धरणो हणी वेही रहंदासीं ऐं असां पंहिंजो इहो मुतालबो मंझराए करे पोइ उथंदासीं DC वटि जेको आहे, छो त DC असांजे ज़िले जो हेड आहे। असां GS उन्माद हारी फ्रंट तरफ़ो सॼी सिंध में इहा मुहिम हलाईंदासीं। हर DC ऑफिस जे अॻु असां एहतजाज कंदासीं त ख़ुदा हारनि जो क़त्लेआम बंदि कयो वञे ऐं हारनि ख़िलाफ़ जेका मुंज़िम साज़िश आहे PP सरकार जी, पीपल्स पार्टी सरकार जी, उहा ख़तमु कई वञे। उन जे करे हारनि खे, वकीलनि खे, डॉक्टरनि खे, सियासी वर्करनि खे ऐं जेके बि इंटेलेक्चुअल माण्हू आहिनि उनखे अपील कंदुसि त अचो त क़त्लेआम बंदि कयूं, अचो त हारनि जो जेको ज़ुल्म आहे उनजो, हारनि जे ख़िलाफ़ जेको ज़ुल्म थिए थो उहो बंदि कयो। अचो त गॾिजी सॼी मुंज़िम तरीक़े सां सिंध जी माण्हुनि जी रखवाली कयूं, सिंधी माण्हुनि जी रखवाली करे ऐं सिंधी माण्हू ख़ुशहाल हुजनि। तव्हांजी महिरबानी।